जॾहिं 2013 में आऊं ॻोठ मेड़ा जी ढाणी में आयसि त हुते न्याणियुनि खे बंदियुनि जो कमु, छोकिरनि खे मज़ूरी ऐं इहो ई कमु करायो वेंदो। तॾहिं मूं हिकु 5 ॿारनि खां हिकु झूपड़ी में स्कूल स्टार्ट कयो, जंहिंमें 3 न्याणियूं हुयूं ऐं 2 छोकिरा हुआ। त मूं ईअं पंहिंजी महिनत जारी रखी। आस्ते आस्ते सोशल मीडिया ते हंधे हंधे मीडिया ते आई त उहो महिनत अॼु जेको आहे सो हिकिड़ो प्राइमरी स्कूल मां तब्दील थी सेकेंडरी स्कूल थी वियो आहे। इंसान जो उज़वो भले माज़ूर आहे, इंसान जो ही ज़हन माज़ूर न आहे, तो इंसान कॾहिं बि माज़ूर न आहे। त मूं कॾहिं बि पंहिंजी माज़ूरी खे मजबूरी कोन करणु ॾिनो। अॼु मूंखे पंहिंजे वाला साहब ते फ़ख्रु महसूस थींदो आहे ऐं उनखे हमेशह दुआ ॾींदी आहियां। ऐं अॼु जॾहिं उन स्टेज ते बीही ॻाल्हाइण जी मूंखे हौसलो ॾिनो ऐं मूंखे हिमत ॾिनी त उहो मुंहिंजे वाला साहब ॾिनी आहे। त अॼु उहो स्कूल सेकेंडरी स्कूल 5 ॿारनि खां स्टार्ट थियल उहो सेकेंडरी स्कूल आहे ऐं उन स्कूल में 500 न्याणियूं 500 ॿार जेको आहे तइलीम हासिल करे रहिया आहिनि। पर थाना जी टीम जी अदी शाहिदा शेख, अदा मक़बूल आले फोटो ऐं अदा अली नास्केली, असगर पठान, अदा अब्दुल रऊफ़ उन्हनि जी तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं उन्हनि जेको आहे सो हर पल हर वक़्तु मूंखे साथ ॾिनो आहे। जेका आसूबाई खे न पर चाहे फातिमा फुरडो हुजे, उन केस में हर हंधि जेको आहे सो असांजे थाना जी टीम मौजूदु हूंदी आहे। महिरबानी।